फनुआकिल में BISP तहत ग़रीब मुस्तहिक़ बेवा औरतुनि खे 1050 खां 23,000 ताईं एलानियल इमदादी रक़म मां फनुआकिल ऐं भरपासे जे सेंटरनि ते मुबैना तौर एडी मुनीर सुमरो फ्रेंचाइज़ कनेक्ट जे अमलदारनि आसिफ भुट्टो ऐं मार कंभो पारां डिवाइस माफिया जे वसायो सुमरो इमदाद चना ज़ुहैब बल्लू ख़ालिद महर इमामुद्दीन शेख बदर शेख एजाज मंगी असलम भुट्टो ज़ाहिद असद यासिर अमार ज़ाहिद उस्मान कंभो ऐं ॿियनि पारां मिली भगत करे फी औरत जी रक़म मां 2000 जी कटौती सेंटरनि बजाए दुकाननि ओताकनि घरनि में डिवाइसिस हलाए काफ़ी औरतुनि जी समूरी रक़म ऐं सुञाणप कार्ड गुम करण पर्देदार औरतुनि सां बदतमीज़ी करे उन्हनि जे नंबरनि ते वधीक रिश्वत वठण लाइ कोड हणण ऐं बदनामे ज़माना एजेंटनि पारां जाली नालनि ते डिवाइस हलाए फुरलुट ख़िलाफ़ शहरनि पारां BISP प्रोग्राम जे अमलदारनि एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाईअ लाइ 3 ॾींहनि खां ईदगाह चौक पनुआकिल ते हम ख़याल जे कफनपोश अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा कलवर शहरी इतिहाद जे अब्दुल गफ़ार रबनवाज़ चकीवाला ऐं ॿियनि पारां सॼो ॾींहुं बुख हड़ताल करे एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। इन्हनि वसवारनि खां मुस्तहिक़ औरतुनि सां इंसाफ़ ऐं करप्शन जालसाज़ अमलदारनि ऐं एजेंटनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची